असांजे लाइ अॼु ॾाढी वॾी ॻाल्हि आहे त असांजी जेका हिंदवासी अख़बार हिकु ई सिंधी अख़बार आहे जंहिं 100 साल अॼु पूरा कया आहिनि। इन करे असां 2 अप्रैल जी जेका हिंदवासी आहे अॼु ई खणी आया आहियूं त असां साईं जिन खां महूरत कराईंदासीं। असांजा चेयरमैन अशोक आडवाणी हिते आया आहिनि, अचो। हिननि असां सां मिराकिल करे ॾेखारियो। मूंखे चई मां 20 एड्स तोखे वठी ॾींदुसि, तूं चुप करे वेह रुगो। वो हिन करे ॾेखारियो आहे हिननि। मां हिननि जी वॾी महिरबानी आहियां। सिंधी पढ़णु न ईंदी अथनि पर तॾहिं बि हिननि जो साथ मूंखे सदाईं आहे। 19 हलो ठीकु आहे, 20 थी वियूं न। त मां हिननि जी शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे एॾी महिनत सां करे ॾिनो आहे। अॼु असां 100 सालनि जे करे 116 पेज असां हिंदवासी कढी आहे। इन करे माना 7 इशूज़ असांजा आहिनि जे मां न कढां त मूंखे अलाउ आहे इहो, पर न कंदसि ईअं। हर आर्तवार ते हिंदवासी निकिरंदी रहंदी। शोभा जी खे मिनट इंटरप्ट कंदुमि। मां चाहींदुमि तव्हां सभई शोभा जी लाइ बि ज़ोरदार तारियूं वॼायो, बिकॉज उनजो रीज़न आहे कि दादा ठाकुर चावला ऐं दादी पारू चावला खां पोइ उन वक़्तु ॾाढे सुठे नमूने उन्हनि इहो मंच संभालियो। असांजो दादा राम पंजवानी जो हे मंच आहे, दादा सीता सिंधु भवन जो, ऐं उनखां पोइ ॾाढो सुठे तरीक़े सां ऐं सुहिणे तरीक़े सां असांजी शोभा जी बि उन रीतीअ खे हलाए रही आहे। ज़ोरदार तारियूं उनजे लाइ विधी वञनि। मां इहो ज़रूरु चवंदसि त मूंखे संतनि जी आसीस आहे, सभिनी संतनि जी मुंहिंजे मथां आसीस आहे, प्लस मुंहिंजे माउ पीउ जी, मुंहिंजे घोट जी मथां आसीस कनि था। अॼु बि ज़रूरु हिते वेठा हूंदा, ॾिसंदा हूंदा ज़रूरु। ऐं ॿियो असांजे ट्रस्टियुनि जी ऐं हिननि जी, तंहिं करे मां इहा महिनत करे सघां थी जेके सभु आहिनि मूंसां गॾु। ऐं अॼु जेको असां इशू कढियो आहे उन में मूंखे महिनत मुंहिंजे पुट बि कई आहे, आनंद लालचंदानी। मुंहिंजो पुटु आहे आनंद लालचंदानी, जेको मूंसां गॾु सदाईं बीठो हूंदो आहे। वेड़ झेड़ त थींदी रहंदी आहे, नोक जोक असांजी थींदी रहंदी आहे हमेशह, ऐं उहा थींदी रहंदी, न त प्यारु वधंदो ई न असांजो। ऐं हीअ अशोक आडवाणी बि मूंसां साल में 1 दफ़ो गॾिजंदा आहिनि रुगो, पर सिक सां गॾिजंदा आहिनि, हमेशह बिज़ी रहंदा आहिनि। 10 मिंटे में कमु ख़तमु कंदा आहिनि, मीटिंग ख़तमु थींदी आहे 10 मिंटे में, आहे न। हाणे मां मिस्टर लुधानी खे बि सॾु कंदसि। असां कमु कंदा आहियूं, हीअ पुठियां असांखे धिको ॾींदा ई रहंदा आहिनि सभु ॼणा। तव्हां वटि त ख़तमु ई रहंदी न मीटिंग। त ही मां चाहींदसि त ही ॿई असांजा बुज़ुर्ग, अशोक जी अचो, ही अशोक हरदासानी, काजल अच बेटा। ही अशोक हरदासानी बि मूंसां गॾु बीठा हूंदा आहिनि, जेके मुंहिंजा स्पॉन्सर्स आहिनि सभु मूंसां गॾु बीठा हूंदा आहिनि। अधु ॻाल्हाइण में मूंखे सभु कुझु करे ॾींदा आहिनि, मूंखे चवण जी ज़रूरत न पवंदी आहे। ऐं मां चाहियां थी जीअं अॼु हाज़िरी भरी अथव तीअं अॻियां बि हमेशह असांजे लाइ इहा हाज़िरी भरींदा रहो। महिरबानी कयो, सिंधियत खे वधाइणो आहे त तव्हांखे ईअं साथ ॾियणो पवंदो मूंखे। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेका अॼु जो असां पेपर कढियूं था, महूरत कयूं था, 12 रुपए जी अॼु मां रखी आहे। 116 पेजनि जी 12 रुपए प्राइज़ रखी आहे। महिरबानी करे को बि फ्री न वठे, पैसा ॾेई करे वठे। महिरबानी कजो, इहा कंहिंखे बि फ्री न मिलंदी आहे। अॼु कयो अशोक जी हथ में चुपता। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां वाधायूं हुजनि, तव्हां मूंखे वाधायूं ॾिजो। ऐं ॿियो हिकिड़ो असांजो सिपूं जो इशू आहे, जेको 107 इशू आहे, 25 साल पूरो करे चुको आहे। मुंहिंजे पीउ जो ऐं राम पंजवाणी ट्रस्ट जो इहो सुपिनो हो त भई सिपू मैगज़ीन निकिरंदी रहे। उहा अॼु ताईं निकिरंदी ईंदी आहे। अञा बि मूंखे तव्हां दुआ कंदा त मां कढंदी ईंदसि। 1 मिंट। हीअ अॼु हिन दफ़े मां पंहिंजे पीउ जो फोटो विधो आहे, ठाकुर चावला जो, जेको जीअरे करे न चाहींदो हो त भई मुंहिंजो फोटो अचे सिपूं ते। पर हिन दफ़े साहित्य अकेडमी वारनि हिननि जे लाइ सेमिनार आयोजन कयो हो त मां करे छॾियो आहे। मां मोकल दादा खां मथां वठी छॾी। शोभा एतिरी कमु कंदी आहे, हफ़्ते हफ़्ते पेपर निकिरंदी आहे, विदाउट एनी असिस्टेंस एक्सेप्ट हर सन। आनंद किथे आहे? आनंद ई ॿिन्ही जो कमु आहे। हर हफ़्ते
पेपर कढंदा आहिनि ऐं शान सां कढंदा आहिनि। 100 साल पेपर जे लाइ नंढी ॻाल्हि कोन आहे। इंडिया में या एशिया में हूंदा 4-5 पेपर जंहिंजा 100 साल थी विया हूंदा। शुक्र आहे त सिंधी में असां हिकिड़ी सिंधी अख़बार 100 साल हली आहे। थैंक यू शोभा, एंड वी विल सपोर्ट यू ऑल द वे। हा, मुंहिंजो पुटु हलाईंदो, मुंहिंजी पोटी हलाईंदी, सभु हलाईंदा। स्मॉल टोकन फॉर यू। हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, काजल, आई डोंट थिंक यू नो, बट इट वॉज योर ग्रैंडफादर श्री राम पंजवानी। असीं बोर्ड में वेंदा आहियूं, जय हिंद कॉलेज बोर्ड में ईंदा हुआ ऐं असीं हमेशह पासे वेंदा सी। ऐं द वन पर्सन who instilled love of language in us was Sri Ram Panjwani. साईं, तव्हां 5 मिंट हाणे वियो। हाणे मां जेके मुंहिंजा कलीग्स आहिनि, रामनाथ ऐं हृदयराम, उन्हनि खे बि शाल पाए करे उन्हनि जो सन्मान कंदसि। मिस्टर अशोक आडवाणी, अचो तव्हां। ही जेके असांजे वेठा आहिनि, 40 सालनि खां मथे असांजो कमु कयो आहिनि ऐं अञा बि हिमत ॾियोनि त कमु कंदा रहंदा।